सखर मंगी वेलफेयर एसोसिएशन ऐं सिविल सोसाइटी जे औरतुनि ऐं मर्दनि दुआ मंगी जी बाज़ियाबी लाइ सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे औरतुनि चयो त कराची मां अगवा थींदड़ दुआ मंगी खे बाज़ियाब करायो वञे। हिननि चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं आला ऑफिसरनि खां मुतालबो कंदे चयो आहे त दुआ मंगी खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में एहतजाजी मुज़ाहिरे जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट सरफराज़ संजराणी सखर।